सिंध के नाले वारे सहाफ़ी तज़ियाकार नसीर मेमण पाकिस्तान पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इस्लामाबाद में ॾिनल ब्रीफिंग के हवाले से पंहिंजे तज़िये के अंदर लिखियो है त सियासी अगवाणन के पंहिंजी हुकूमत की कारकर्दगी ॿुधाइण जो हक़ हासिल है, जैसा इतफ़ाक़ या इख्तिलाफ़ रखी सघिजे थो। सिंध से कुछ ख़ास हल्कन जो तअसुब बे बराबर एक हकीकत है, पर मुझे ख्याल में कंहिं भी खिते या क़ौम की तरक्की मापण रुगो रिथाउन गण जो नालो न है। मूं बिलावल भुट्टे साहब की तकरीर जा कुछ हिस्सा गौर से ॿुधा ऐं संदसि ॻणायल केतरनि ई ॻाल्हियुनि में हकीकत भी है, पर केतराई सवाल अड़ा भी आहिनि जिन जा जवाब ॻोल्हण की ज़रूरत है। उहे सवाल सिंध के आम अवाम के ॾिहाड़ी ज़िंदगियुनि सां सलाड़ियल आहिनि। मां कुछ सवाल पीपुल्स पार्टी क़यादत लाइ पेश कयां थो। शाह बिलावल भुट्टो साहब बिना सिक्योरिटी जे सिंध के रस्तनि ते सिज लथे खां पोइ सफ़र करे सघे थो? शाह बिलावल साहब सिंध के कंहिं भी शहर में रुगो 10-20 मिलीमीटर मींहं खां पोइ पंधु हली सघंदो? शाह बिलावल भुट्टो साहब सिंध के कंहिं भी शहर में सरकारी टांकी या नलके जो पानी पीअण की हिम्मत कंदो? ॿियो छॾो रुगो लाड़काणे नवाबशाह या सेवण के नलकनि ऐं टांकियुनि जो पानी एक ॾींहं लाइ वापराइण चाहींदो? बराबर NICVD ऐं गंबट अस्पतालूं मुल्क जूं बहितरीन अस्पतालूं आहिनि, पर ज़िले ऐं तहलके अस्पतालूं जिते मरीज़न जो सभ खां वॾो अंग अचे थो, उते बिलावल साहब कॾहिं रुगो खंघ बुखार के इलाज लाइ वञणु चाहींदो? छा उन्हनि अस्पतालुनि में मौजूद सहूलतुनि में को MPA MNA घर जी औरतुनि जे वियम करण की हिम्मत कंदो? शाह बिलावल साहब पंहिंजो को भी जायज़ सरकारी या ज़ाती कम सरकारी अमलदारन जो खीसो गरम करण खां सिवाय कराए सघंदो? ॿियो न रुगो 60 सालन जी ॼमार में रिटायर थींदड़ को अमलदार सिंध में बिना ॾेती लेतीअ जे पंहिंजी ग्रेजुएटी जी रक़म वठी सघे थो? कराचीअ जे मलीर गडाब क्यामाड़ी ऐं लियारीअ जूं सिंधी ऐं बरोच आबादियूं ॼाए ॼम खां पीपुल्स पार्टीअ खे वोट ॾींदा आहिनि। छा बिलावल साहब क्लिफ्टन मां निकिरी उन्हनि इलाइक़नि में बिना ख़ुसूसी इंतज़ामनि जे 2-3 ॾींहं रही ऐं घुमी फिरी सघंदो? शाह बिलावल भुट्टो साहब कराची हैदराबाद ऐं सखर जी आबादियुनि में हथ में फ़ोन ऐं खीसे में बटू रखी बेखौफ़ थी हली सघंदो? शाह बिलावल भुट्टो साहब पंहिंजे कुटुंब के ॿारनि खे सिंध के कंहिं सरकारी स्कूल या कॉलेज में तालीम ॾियारणु चाहींदो? साईं पंहिंजनि समूरनि वज़ीरनि ऐं असेंबली मेंबरनि खां कसम खणाए त उन्हनि मां केतिरनि जा ॿार सरकारी स्कूलनि ऐं कॉलेजनि में दाख़िल आहिनि। शाह बिलावल साहब इहो ॿुधाए सघंदो त सिंध में ॾिहाड़ी वहशियाणी नमूने क़तल थींदड़ औरतुनि क़बाइली दहशतगर्दीअ में मारजंदड़ बेॾो माण्हुनि मां केतिरनि जा क़ातिल गिरफ़्तार थिया आहिनि? अवां जी सरकार सिंध में केतिरियूं ई नयूं यूनिवर्सिटियूं क़ाइमु कयूं आहिनि जिन जी वाखाण करणु घुरिजे। बस इहो पुछी वठो त उन्हनि यूनिवर्सिटियुनि जी सिंडिकेट्स ते कहिड़ा सियासी माण्हू मुक़ररु कया विया आहिनि, उन्हनि जो इल्मी कदकाठ केतिरो आहे ऐं उहे यूनिवर्सिटियुनि जे इंतज़ामी मामलनि में केतिरी मदाख़लत कनि था। उन्हनि यूनिवर्सिटियुनि जे हेठिएं अमले में केतिरा माण्हू सियासी तौरु भरिया विया आहिनि जेकी उन्हनि इदारनि ते माली बार बणियल आहिनि। शाह बिलावल साहब खे इहा ख़बर आहे त सिंध में फ़नी हुनरी सिख्या जा 250 खां वधीक इदारा अमली तौर ते बंदि पियल आहिनि। शाह बिलावल भुट्टो साहब उन ॻाल्हि खां अणॼाण आहे त सॼी सिंध में मकानी इदारनि जी बजट पहुचण शर्त कीअं मुकमल ईमानदारीअ सां विरहाई वेंदी आहे ऐं सिवाइ पघार जे बाक़ी अवामी ख़िदमतुनि लाइ केतिरा टका पैसा बाक़ी छॾिया वेंदा आहिनि। शाह बिलावल भुट्टो साहब ॿिए कंहिं शहर खे छॾियो रुगो लाड़काणे में थियल हद दख़लनि ते को एक्शन खणी सघे थो। लाड़काणे ऐं ॿियनि ज़िलई हेडक्वार्टरनि शहरनि जी हद दख़लनि खे ॾिसण ऐं उन जे अज़ाब खे सम्झण लाइ बिलावल साहब खे पाण बिना प्रोटोकॉल जे 1 कलाक कार हलाए ॾिसणु घुरिजे। शाह बिलावल साहब सिंध जे बहिराड़नि में पाणीअ जे निकाल जे निज़ाम जी कॾहिं हालत ॾिठी आहे, जिते हर शहर जी घिटीअ में नालियूं उथिलियल हूंदियूं आहिनि ऐं हर ॻोठ ॿाहिरां गंदगी ऐं बदबूदार पाणीअ जो हिकु तलाउ निकाल जे पाणीअ जे आख़िरी मंज़िल हूंदो आहे? उहे तलाउ सॼी सिंध में मलेरिया डेंगी ऐं ॿियनि बीमारियुनि जो सभ खां वॾो कारण आहिनि। अहिड़ा अनेक ॿिया सवाल सिंध वासियुनि जे ज़हननि ऐं ज़बाननि ते आम आहिनि।